नाज़रीन, दहरकी में हिकु ॾींहुं अॻु इस्लाम क़बूल कंदड़ ॾीपलो वासण नारी नौजवान सज्जाद मेहर सां मीरपुर माथिलो जी अदालत में प्यार जो पाणो करे छॾियो। रिपोर्टर सईद आफ्ताब हुसैन शाह मूजिब ॾीपलो जे रहवासी मुसलमान थींदड़ कायनात बीबी मीरपुर माथिलो जी अदालत में मीरपुर माथिलो जे नौजवान सज्जाद मेहर सां प्यार जो पाणो करे छॾियो। नारी खे ॾीपलो खां ईंदड़ वारसनि सां पिणु मुलाक़ात कराई वई। मुलाक़ात दौरान हिंदू पंचायत जे अॻवान जे इसरार ते संदसि वारसनि सां 6 कलाक मुखी अनिल कुमार जी रिहाइश गाह ते मुलाक़ात कराई वई। मुलाक़ात दौरान नारी कायनात बीबी चयो त मां मुसलमान थी चुकी आहियां, मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे। अहिड़ो बयानु हिकु ॾींहुं अॻु बि मूं ॾिनो आहे। ख़ुदा कायनात बीबी जे वारसनि जो चवणु आहे त असांजी न्याणी मथां जादू फीणा कया विया आहिनि, इन करे असां खां बाग़ी थी चुकी आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।